नाज़रीन, हिंगोरजा जे प्राइमरी स्कूल बंगल चांग में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते सकाफ़ती तक़रीब कोठाई वई। इन जा तफ़सील ॾिसूं था अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट में। इन वक्त मौजूद आहियूं GPS बंगुल खान चांग में। अज जो सिंधु तो में सा असो सिरे हेठ जो मोहतरम अली काज़ी ऐलान किया अज इतने उन उनवान से अज इतने प्रोग्राम मुनक़िद किया वो। असी मौजूद आहियूं, अचो तो इतने उस्तादन शागिर्दन शागिर्दन सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन्हनि जो वधीक उन बारे में छा चवणु आहे। सिंधु तो में सा जो टाइम न्यूज़ वारनि उनवान खयो आहे, इहो वक़्ताइतो उनवान आहे छाकाणि त सिंधु में असांजो साह हुजण बि घुरिजे। जेकॾहिं पाणी न हूंदो त असांजी सिंध बर्बाद ग़ैराबाद बंजर बणिजी वेंदी। उन लाइ सिंधु जी मालिकी करणु खपे। सिंधु तो में साह असो सिंधु तो सा चाह असो 5 दिसंबर ते असां भरपूर गुलशावर कंदासीं ऐं उन्हनि जी इंशाअल्लाह सिंधु हूंदी त सिंध आबाद हूंदी। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सागर, अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़। दुनिया